उन्हनि खे वापसि अफ़गानिस्तान आबाद कयो वञे। ॻाल्हि फ़क़ति सिंधियुनि जे फ़ाइदे जी न आहे। दर हक़ीक़त जेको बि पनाहगीर थिए थो उन वॾे हल्के जो शिकार थो थिए। हू पंहिंजी धरतीअ खां बेदख़ल थिए थो। जंहिं धरतीअ ते पनाह वठे थो उते बि हुनजा के क़ानूनी हक़ नथा अचनि। हाणे धरतीअ ते अमन थी चुको आहे अफ़गानिस्तान में, त हू पंहिंजी धरतीअ ते आबाद थींदा त ख़ुदि हुननि जो भलो बि न मिले। अॼु बि 4 लख खां मथे अफ़गानी अक़वाम मुतहिदा जे अंगनि अखरनि मुताबिक़ रिफ्यूजी विलेजिस में था रहनि ऐं 15 लखनि खां मथे त बिल्कुलु ई रजिस्टर्ड ई न आहिनि। ऐं ॿियो त जिन खे जॾहिं को बि क़ानूनी हक़ न हूंदो आहे त उहे हर ग़लति कम लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। उहा स्मगलिंग हुजे, उहा हीरोइन जो कारोबार हुजे, हथियारनि जो कारोबार हुजे, मंशियात जो कारोबार हुजे, प्रोस्टिट्यूशन हुजे, माना उन्हनि जो सभ खां वधीक इस्तेसाल थींदो आहे। उन्हनि जे इस्तेसाल जो ख़ात्मो बि तॾहिं थींदो जॾहिं उन्हनि खे तव्हां बाइज़त तरीक़े सां पंहिंजी धरतीअ ते आबाद कंदव। त हीउ इंसानी अलमियो बि आहे, हीउ सिंध जो क़ौमी अलमियो बि आहे। असां ॿिन्ही उन नुक़्ते नज़र खां चाहियूं था त अफ़गान पनाहगीर जेके गद्दारा अज़ीम गद्दारा तहज़ीब जा वारिस रहिया आहिनि ऐं असीं सिंधू तहज़ीब जा वारिस आहियूं। हिन जेको आहे पनाहगीरीअ वारे अमल जे करे नंढड़ी तहज़ीब जो खामखा टकराव थिए थो माण्हुनि जो, जॾहिं त असां पुरअमन तहज़ीब जा वारिस आहियूं। असां चाहियूं था त उनजी बाइज़त वापसीअ जा रस्ता जल्द खां जल्द खोलिया वञनि ऐं बाइज़त तरीक़े सां हू उते पंहिंजे देश जी धरतीअ जी पंहिंजी तहज़ीब जी अबियारी कनि ऐं असां पंहिंजी तहज़ीब जी कयूं। पोइ असांजी सिंधू तहज़ीब, हुनजी गंधारा तहज़ीब गॾिजी इंसान ज़ात जी हिकिड़ी नई तहज़ीब लाइ कमु